अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद मुबारक। अॼु असांजी ईद जेकी आहे उन में डबल ईद जंहिंखे चवंदा आहियूं, ईद में वधीक ख़ुशियूं न करे बि शामिल आहिनि जो असीं हिकिड़ी अहिड़ी कचहरीअ में वेठा आहियूं जंहिं कचहरीअ में न रुॻो सिंध न रुॻो पाकिस्तान पर दुनिया जी हिकिड़ी वॾी स्टार जंहिं पंहिंजे महिनत, जंहिं पंहिंजे गले, जंहिं पंहिंजे आवाज़, जंहिं पंहिंजे राग जी सिख्या जे वसीले नालो कमायो आहे ऐं डिघे अरसे खां पोइ असांजे अहिड़े ई कंहिं चैनल ते हूअ गुफ़्तगू करे रही आहे ऐं अॼु असांजी ईद आहे हुमेरा चन्ना सां। हुमेरा चन्ना साहिबु महिरबानी तव्हां असां वटि आहियो। गुफ़्तगूअ में असां सां गॾु नसीर मिर्ज़ा साहब बि शरीक हूंदा। नसीर, ईद हिन भेरे कुझु ॿिए क़िस्म जी थींदी न पंहिंजी? मां सम्झां पियो त मुंहिंजी त ईद इन करे तमामु अहम थी वई, रंगीन थी वई, उनखे सुरीली ईद थो सॾियां त हुमेरा सां गॾु असांजी हीअ कचहरी थिए पई। ऐं नाज़ तव्हां यकीन करियो त आउं दिलि सां थो चवां त हूअं त बरे सग़ीर ते हिन वक़्तु जेको आवाज़ आहे उहो आबिदा परवीन जो राज करे थो, पर उनजी ख़ासि एंगल हिकिड़ो सूफ़ी अंग आहे जेका हुनजी अज़मत जो निशान आहे। पर 20 सदी असांखे जेके सिन्फ़ नाज़ुक ऐं निस्वानियत सां भरपूर सुरीला तरीन आवाज़ ॾिना, उन्हनि में आउं रुबीना कुरैशी जी कंटिन्यूटी तसलसल में हुमेरा खे ॾिसां थो जंहिं वटि कुदरत हर अंग ऐं हर अंदाज़ खे ॻाइण जी जेका आहे न उहा सलाहियत ॾेई छॾी। नसीर, हुमेरा साहिबा गुफ़्तगू तव्हां सां कंदासीं पर ज़िक्र अचे थो त असां मिटीअ जी ख़ुशबू जेकी आहे उहा बि अजीब आहे न। हैदराबाद छा छा न आवाज़ पैदा थी करे जेकी सिंध छा छा न आवाज़ पैदा करे थी पई। आबिदा परवीन जो असां ज़िक्र कयो, रुबीना साहिबा जो असां ज़िक्र कयो, सुशीला महताणी साहिबा जो, जेके सीनियर्स तव्हां खां तव्हांजे दौर में तव्हीं आहियो, सनम मारवी आहे, ॿिया खोड़ आवाज़ अचनि था पिया, उन्हनि ते गुफ़्तगू कयूं था, तव्हां सां कचहरी कयूं था। ईद जो हाल अहवाल ॾियो हाणे त कीअं पई गुज़रे ईद तव्हांजी? ईद अल्हम्दुलिल्लाह, ईद जो जेको ॾींहुं आहे ऐं हमेशह कॾहिं जॾहिं हिते मुल्क में न हुजां त आउं इलाही मिस थी करियां ऐं कोशिशि थी करियां त आउं ॿाहिरि न हुजां, ईद पंहिंजे मुल्क में पाकिस्तान में ॿारनि वटि फैमिली वटि हुजां। पर गुड लक त आउं हिन साल हिते आहियां ऐं तव्हांजी जनम भूमि अच्छा हुमेरा, हीअ जीअं असां पर्सनल पंहिंजी कचहरी में ख़बर पई था काफ़ी ॾाढी सुठी था ठाहे सघो, उहो तव्हांजे घर वारे मक़सूद खां असांखे ख़बर पई, पर छा तव्हांखे सुरीलियूं शयूं बि ठाहिण अचनि? बिल्कुलु बिल्कुलु, आउं शीर ख़ुर्मो ठाहियां थी ऐं उहो ॿार कोशिशि कंदा आहिनि त जेको मिठो आहे उहो पंहिंजे हथनि सां, आउं बि कोशिशि कंदी आहियां त ॿारनि खे मिठो ईद वारे ॾींहुं पंहिंजे हथनि सां ठाहे खारायां। ज़बरदस्त, इहा ॻाल्हि त चङी ॻाल्हि आहे। कीअं ख़बर पई त तव्हां मिठो मिठो ॻाए बि सघो था? वालिद साहिब खे बिल्कुलु, बाबा साईं जी। अब हाणे ईअं चवंदा न, मिसाल तौरु असांजे ॿुधंदड़नि मां केतिरनि खे त ख़बर आहे, केतिरनि खे शायदि ख़बर न हुजे त हुमेरा चन्ना साहिबा जो जेको वालिद हुया गुलाम अहमद चन्ना साहब, उन्हनि जूं घणी शख़्सियतूं हुयूं। मिसाल तौरु बिज़नेसमैन हुया, हैदराबाद जे खोखरपाड़े जा रहवासी, क़दीम से हैदराबाद जा रहवासी जेके उहे पंहिंजे जाइ ते, पर हुननि जो हिकिड़ो तारफ़ हो त हू फिल्म प्रोड्यूसर हुया। उन्हनि खे सिंधीअ जी फिल्मूं ठाहियूं, बादल ऐं बरसात, मलाखड़ो, दरिया ख़ान, उन खां सवाइ हू शाइर बि हुया, जीअं फ़क़ीर जे नाले सां उन्हनि जी फिल्मी शाइरी थी आहे। तंहिंजे करे हिकिड़े पासे इहा संगम हुयो साईं गुलाम अहमद चन्ना साहिब जन, ॿियो तव्हांजी अमड़ उहा बि ख़ुदि जी बिल्कुलु बिल्कुलु रेडियो ते उन्हनि इलाही माशाल्लाह परफॉर्म कयो, सिंगिंग कई ऐं उन हवाले सां मां सम्झां थी जेकी बि ही मोटी ही ॾात आहे ही इनहेरिटेडली मूंखे लकी नाज़ साहिबा जी नसीर लकी नाज़ साहिबा जो मोहम्मद यूसुफ सां गॾु जो गानो ॻायल आहे कांगलड़े, तमामु हिट सॉन्ग हो जी। केॾो सुठो थिए जेकॾहिं ज़िक्र अमा जो निकितो आहे त कांगलड़े अचे थो कुझु तव्हांखे? सही यादि न आहे, माफ़ कजो। कांगलड़े जिण थियो जंजाल, ला 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 ला, सुभान अल्लाह, ला ला, अल्फाज याद। कांगलड़े हैदराबाद में मिसाल तौरु छाकाणि त केतिरनि माण्हुनि खे जीअं मूं चयो ख़बर आहे, केतिरनि खे न आहे, पर हैदराबाद मां ज़ाहिर आहे तव्हां हैदराबाद जे मिटीअ मां जुड़ियल माण्हू आहियो। कहिड़नि पाड़नि, कहिड़नि घिटियुनि में तव्हां वॾा थियो, कीअं थियो? आउं खोखरपाड़े में ऐं पोइ सिटीज़न कॉलोनी में, न मुंहिंजो जेको बचपन आहे, चाइल्डहुड हुते ई मुंहिंजी, ऐं पिगट में आउं पढ़ंदी हुअसि, गर्ल्स स्कूल जी। छा तव्हां तरानो पढ़ाईंदा या नात पढ़ाईंदा? नात पढ़ाईंदा। अच्छा, पोइ हाणे उहे टीचर्स उस्ताद उन्हनि सां मिलणु थिए थो या क्लासमेट्स? न, अरसो थी वियो जी। अनफॉर्चुनेटली जॾहिं मूव कयोसीं कराची, पोइ लाहौर,
त ही शयूं जेकी आहिनि त मिलण मिलाइण जो जेको सिलसिलो हो ख़तमु थी वियो नंढपण में ई नंढपण जी हाँ नंढपण में नाज़ असां त हुमेरा खे रूबरू उन वक़्तु ॾिठो जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न तां सिंध सिंगार प्रोग्राम में हिकिड़ो ओचितो हिकिड़ो ख़ूबसूरत नंढड़ो मासूम प्यारो आवाज़ पर उन खां पोइ जेको असां सिल्वर जुबली प्रोग्राम आहे तव्हां पाण ॿुधायो असांखे झूंगारे जंहिं तव्हांजे कलाम असां सभिनी खे मस्तानो कयो ज़ुबैदा ख़ानम वारो असां ॼाण के मीट लई अख वे असां ॼाण के मीट लई अख वे झूठी मुठी दा पाले आई कख वे ते साडे वाले तक सजना ते साडे वाले तक सजना त उर्दू बि तॾहिं पाण ॻाल्हि कईसीं पए पर मूंखे जीअं यादि अचे थो पियो त सिंधी फिल्मुनि में बि ज़बरदस्त तजुर्बा थिया आहिनि ॿियनि ते बि यादि अचनि था पिया हुमेरा मूंखे जेकी यादि पवे थी 84-85 जो ज़मानो आहे खोखर पाड़े में असीं हिकिड़े मैगज़ीन लाइ वञूं था हुमेरा घर में वेठल आहे अहिड़ी लापरवाह असीं इंटरव्यू करण वेला आहियूं हींअर विया आहियूं बाबा अमड़ वेठा आहिनि पाण उथी हली वई अच्छा हली वई उहो असां परख मैगज़ीन कढंदासीं हुनजे टाइप ते छपियो ऐं उन ज़माने में हिकिड़ी अजीब ॻाल्हि नसीर थी उहा बि तव्हां खां पुछिजे न पहिरियों फिल्मी गानो कीअं ॻायो पहिरियों फिल्मी गानो माइक ताईं पहुचण में थोरो हाइट ज़ाहिर नंढी हुअसि त हू स्टूल रखी ऐं पोइ मूंखे हुते बीहारियऊं पोइ आउं माइक ताईं पहुती आहियां ऐं शौक़ु ज़रूरु हो त हीअ छा पियो थिए हेडफोन लॻाए ऐं बीठी आहियां सभु माण्हू ॾिसनि पिया त हीअ नंढड़ी आहे ऐं ज़ाहिर ॿार हिकिड़ो जेको आहे उहो पंहिंजे दुनिया में हूंदो आहे मूंखे ख़बर न हुई त छा छा पियो थिए पर हीअ यादि आहे त ऐं तव्हांखे फिल्मी गानो कहिड़ो हुओ जेकॾहिं ख़बर न आहे हुनरा कोई यादि आहे या अच्छा आहे बिल्कुलु आहे बिल्कुलु अबू जी फिल्म दरवाज़ा खुला रखने जी म्यूज़िक हली पे त उहो हिकिड़ो सॉन्ग हो मैं आऊं नदिया किनारे बांसुरिया बजा ओ मोरे सैया मैं आऊं नदिया किनारे ये सॉन्ग कंपोजर इमदाद हुसैन साहब ओके हैदराबाद जी हैदराबाद हाँ ऐं ॾिसो कहिड़नि मुसीकारनि ते आया हूं थोरी पर उन ई ज़माने जी हिकिड़ी ॿी त उन ज़माने बिल्कुलु उहो ई ज़मानो आहे मुंहिंजो ख़्यालु आहे मेरा त तव्हां हिकिड़ी सिंधी फिल्म पे ठही वेचारी माउ उन जे लाइ अब्दुल्ला बेमतियो साहब कराचीअ जो हिकिड़ो म्यूज़िक डायरेक्टर ऐं फिल्म जो हूंदा ऐं उन सिरे जी दिलचस्प ॻाल्हि आहे त अब्दुल्ला पंवर साहब जी जेकी सुञाणप आहे उहा आहे हिकिड़े फोक गायक तौरु पर उन खां फिल्मी गीत ॻाल्हाया आहिनि अब्दुल्ला पंवर जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त 40-50 साल हुमेरा चना खां उमिरि वॾो उन सां गॾु तव्हांजो हिकिड़ो दुगानो थियो आहे वेचारी माउ जो हाणे तव्हांखे उहो यादि न हूंदो शायदि पर उहो असां ओ मुंहिंजा ढोलड़ा ओ मुंहिंजा ढोलड़ा ओ मुंहिंजा ढोलड़ा ओके अच्छा ही यादि आहे त अब्दुल्ला पंवर साहब सां हिकिड़ो डुएट सॉन्ग थियो पर ही बिल्कुलु अल्फाज़ न यादि आहिनि न को ट्यून यादि आहे हा न यादि तव्हां हिन खां अॻु मूसीकारनि जो ज़िक्र पिया कयो मूसीकार त सेखारींदा आहिनि न सिखिया कीअं थी तव्हां जी स्टार्ट त उस्ताद बशीर अहमद ख़ान मरहूम जेकी कराची में हूंदा हुआ उन्हनि खां थोरो घणो एतिरो न पर उन्हनि जो स्टाइल ॾाढो सुठो हो सिखिया जो पोइ निसार बज़मी साहब जॾहिं लाहौर वियसि त पोइ निसार बज़मी साहब सां इलाही मुंहिंजी कोशिशूं त उन्हनि खां बिकॉज़ उहो रागुनि खे वठी ऐं जेकी धुनूं ठाहींदा हुआ उहो रागुनि में रही पंहिंजी धुनुनि खे तरतीब ॾींदा हुआ त उन्हनि खां बि थोरी घणी सिखिया वरितमि अच्छा पर हिकिड़ो आम तासुर ईअं आहे हुमेरा जॾहिं ॻाइनि
त असांखे उर्दू ॻाईंदी हुयूं त असांखे चिटो पिटो लॻंदो त छा उस्ताद नज़र हुसैन साहब जो को असरु आहे। सिंधी ॻाईंदी हुयूं त मोहम्मद जुमन ॿार लितो पियो इहो कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह, ही कमाल आहे। तव्हां एॾी सुठी ॻाल्हि पिया कयो त ही कंपोज़र्स में ईअं थींदो हो त कंहिं कंपोज़र गानो जीअं रेडियो ते हलंदो हो त पोइ स्टाइल जी ख़बर पवंदी। हाणे त इहा ॻाल्हि ख़तमु थी वई आहे त ही फलाणे कंपोज़र जो जी स्टाइल आहे, लाइक बज़मी साहब या नाशाद साहब। त उस्ताद नज़र हुसैन साहब जा 2-3 कलाम मूं उनजी तरतीब ॾिनल जेकी मौसीक़ी हुई उन में मूंखे आउं सम्झे थी ऐं प्राउड फील थी कयां त उस्ताद साहब जा जेके कलाम आहिनि हू वॾनि आर्टिस्टनि ताईं महदूद रहिया, लाइक मैडम नूरजान, ग़ुलाम अब्बास साहब, महनाज़, ऐं ही उन्हनि कलामनि खे ॻाया ऐं हू कलाम ॾाढा ॾुखिया हूंदा हुआ ऐं उस्ताद जो जेको स्टाइल हो तमामु ॾुखियो हो। त ईअं ई उस्ताद मोहम्मद जुमन साहब जो स्टाइल तमामु ॾुखियो हो। ऐं जेकी स्टार्ट में मूंखे करण जो मौक़ो मिलियो हिकिड़ो एल्बम हुई यादूं। यादुनि में तव्हांखे ख़बर हूंदी त उन्हनि जेकी बि सिलेक्शन हुई तमामु सुठी हुई ऐं उस्ताद मोहम्मद जुमन साहब जा जेके कलाम हुआ लाइक इश्क हाणे कजे कंहिंसां। तव्हां ॾिसो यादूं ते आया हो त ॻाल्हि नसीर ते ॿुधायां, यादूं में त केतिरा हसीन गीत आहिनि नसीर। जी बिल्कुलु, तमामु सुहिणा गीत ऐं हू त क्लासिक। उन में तव्हां मोहम्मद यूसुफ खे ॻायो आहे राहत मिले थी दर्द में। जी बिल्कुलु, ग़ुलाम क़ादिर मोहन भगत खे तव्हां सभिनी खे ॻायो। ग़ुलाम क़ादिर जूं जेके काफ़ियूं आहिनि उहे जीअं ॻायल आहिनि उहे सोरियूं काफ़ियूं न आहिनि। उन्हनि में तव्हां हिकिड़ी ॻाया आहे अॼु बि तुंहिंजे लाइ वेगाना या वक़्तु ॾिठोसीं प्यार पाण पलियोसीं। ग़ुलाम क़ादिर जूं ॻाल्हि न ज़रूरु आहे। अॼु बि तुंहिंजे लाइ वेगाना, अॼु बि तुंहिंजे लाइ वेगाना, हाय असां जाने निमाणा, हाय असां जाने निमाणा, अॼु बि तुंहिंजे लाइ वेगाना, अॼु बि तुंहिंजे लाइ वेगाना। नज़रुनि खे जो हेठि झुकाए, ओ नज़रुनि खे जो हेठि झुकाए, तारनि जा ॼण दीप बुझाणा, तारनि जा ॼण दीप बुझाणा, अॼु बि तुंहिंजे लाइ वेगाना। तव्हां उस्ताद मोहम्मद जुमन खे ॾिठो त बेशक हूंदो पर शायदि उनजी तव्हांखे उन का तर्ज़ मतां न बि ॻाराई हुजे, पर तव्हां जेको हींअर ॿियो नालो वरितो हो उस्ताद नज़र हुसैन, उन त तव्हांखे ट्यून्स ॻारायूं बि आहिनि, उन तव्हांखे पंजाबी उर्दू में सभु कुझु। त आउं चाहींदुसि त हिकिड़ो आहे जेको चेत चढ़िया हू चेत चढ़ियल आहे ऐं गानो नसीर ते चढ़ियल आहे। त मूंखे त इन करे थो वणे जो उन में हिकिड़ो असल में जेको ॿोल अचे थो उहो मुंहिंजी एज सां मैच करे थो त इश्क बाग़ है पुराणा लोग आंख दे, त हाणे जदू मिली त नए फुल जाग दे। त आउं चाहींदुसि त उस्ताद नज़र जी तर्ज़ जेका तव्हां चयो त ॿुधाइण हुनजो सेखारणु आसान कोन हो, ॾाढो ॾुखियो हो। वॾा वॾा माण्हू हुनखे नज़र पेश करे पंहिंजी तर्ज़ खे आसान कराईंदा, त तव्हांजे लाइ हुन इहे आसान तर्ज़ूं ठाहियूं या छा कयो? मुंहिंजे लाइ स्टाइल त हुननि जो इहो हो त अदा आसान त न ठाहींदा हुआ, हू त पंहिंजो कमु कंदा हुआ, बट हू सेखारींदा ज़रूरु हुआ त हिनखे ईअं करे अचो त पोइ हू सही। जेकॾहिं हू ही जायूं न ॿुधाइनि, हू जेकी पर्टिकुलरली हिकिड़ी थींदी आहे त सुर खां वापसी, हू जेकॾहिं हू न ॿुधाइनि त आर्टिस्ट वाक़ई नथो करे सघे, त पोइ ॿुधाईंदा हुआ इन जाइ खां ईअं करे पोइ वापसी थियणी आहे, पोइ हीअं मथे तव्हां खणी वञो। त इहो उन्हनि जो इहो कमु हो। पर हाणे इहो तमामु मुश्किल आहे। इहो नसीर साहब त हुनखे रुॻो तातुल लफ़्ज़ ॿुधायो आहे, ताक़त न आहे, इहो ज़रूरु चढ़ियो आहे त कीअं चढ़ियो आहे हुनेरा जी आवाज़ में। चेत चढ़िया के तैनू असीं तकिया, चेत चढ़िया, चेत चढ़िया के तैनू असीं तकिया, साडा जग सी वीरान अज वसिया के नैनी ख्वाब
के नैनी खा भरे भरे वाह डालियां दी मेंढी पई खोल दी वाह डालियां दी मेंढी पई खोल दी रंगां दे जंज चढ़े चढ़े चेत चढ़िया के तैनू असी तकिया चेत चढ़िया। तुंहिंजे मूं प्यार में दुख त केॾा ॾिठा तुंहिंजे मूं प्यार में दुख त केॾा ॾिठा छो न व्यस मां मरी छो न व्यस मां मरी सूर केॾा सठा तुंहिंजे मूं प्यार में दुख त केॾा ॾिठा तुंहिंजे मूं प्यार में दुख त केॾा ॾिठा। जेके तव्हां खोड़ मौसीकारनि सां कमु कयो आहे ॿियनि मौसीकारनि ते बि अचूं था पर हिन ते मिस्टर मस्त मोहम्मद जुमन साहब जी पाण ॻाल्हि कई आहे उहा कई आहे इमदाद हुसैन साहब सां कमु कयो आहे फिरोज़ गुल साहब सां कमु कयो गुलाम अली साहब जूं कुझु शयूं तव्हां न करे सघो गुलाम अली मौसीकार जी जी कयूं पीटीवी जे लाइ मूं कयूं। ॻाल्हि अॻिते वधाईंदासीं मोहम्मद जुमन जी हिकिड़ो गज़ल आहे ॾाढो मशहूरु गज़ल आहे उहो रेडियो लाइ ॻायल हुयो उन खां पोइ ख़ासि तौर ते जॾहिं KTN नई आई त बाली सीरीज़ थी त पोइ वरी इश्क हाणे कजे वरी रिकॉर्ड करायो उन जी धुन बाबति मतिलबु उहा हिकिड़ी अजीब धुन आहे हिकिड़ी बिल्कुलु हू मां सम्झां थी त छो जो उस्ताद मोहम्मद जुमन साहब जो जेको स्टाइल हो जीअं मूं पहिरीं तव्हांखे चयो वॾनि मौसीकारनि जो स्टाइल हूंदो हो पर्टिकुलरली रागनि ते बेस धुनूं ठाहिण रागनि में रही करे जेकी धुनूं ठहंदियूं आहिनि उन्हनि जो असर बि रहंदो आहे जेकॾहिं हिकु ॿ सुर ग़लति लॻी वञनि ग़लति में ॿियनि रागनि जा लॻी वञनि मिक्स थी वञनि बिल्कुलु थींदी आहे त ही वधीक जेकी ख़ान साहब जूं धुनूं उस्ताद मोहम्मद जुमन साहब जूं धुनूं जेकी आहिनि मां सम्झां थी इन करे बि मुश्किल बि हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो जेको रिदम जो स्टाइल आहे उहो बि उन्हनि जो पंहिंजो इहो मां ॾिठो आहे त तव्हांजी सिंधी सिलेक्शन में मोहम्मद जुमन जो रिफ्लेक्शन वधीक आहे बिल्कुलु ऐं ही जेकी नसीर गज़ल आहे इश्क हाणे कजे कंहिंसां बि अली नवाज़ उहो ॾाढो हसीन शूट थियल आहे न थियल आहे सबरीन हिसबाणी आहे भाभीअ जो रोल कयो आहे अमानत मुग़ल जेको बाद में हिकिड़े हादसे में हुनजो चहिरो मुतासिर थियो एसिड हुनजे चहिरे ते छिलायो वियो पर उन में ॾाढो हसीन नज़र अचे थो पियो ऐं मूंखे यादि अचे थो पियो त उते अमानत मुग़ल बार बार ॾिसे थो त उते नज़ारा ॾुखारो थिए थो मुंहिंजो ख़्यालु ॾुखारे थियण जी ॻाल्हि न आहे उन हसीन ऐं ख़ूबसूरत गज़ल खे पहिरियां त तव्हां झुंगारे ॿुधाईंदो पोइ असीं पंहिंजे नाज़रीन खे उहो सॼो बाली वारो गज़ल ॿुधाईंदो इश्क हाणे कजे कंहिंसां इश्क हाणे कजे कंहिंसां जान जो जाना न रहियो इश्क हाणे कजे कंहिंसां जान जो जाना न रहियो बज़ में खिलवत न रही इश्क जो सामान रहियो बज़ में खिलवत न रही इश्क जो सामान रहियो
जॾहिं तव्हांजो जेको असुल सुञाणप तव्हांजी थी आहे पाकिस्तान पूरे बर सग़ीर में त हिकिड़े प्लेबैक सिंगर तौर ते तव्हांजो वॾी ख़िदमतूं साम्हूं आयूं आहिनि जी बिल्कुलु तव्हां सिंधी जे मौसीकारनि जीअं फ़ैरोज़ गुल इमदाद हुसैन अमानत शाहिद बज़मी इन सां गॾु तव्हां फिल्मी बि कमु कयो जी हा फ़ैरोज़दीन ऐं ग़ैर फिल्मी बि कयो ऐं ग़ालिबन आउं सम्झां थो त 20-25 फिल्मूं तव्हांजे सिंधी जेके आहिनि उहे क्रेडिट ते आहिनि ऐं सवाल ॾांहुं वञा थो जेको असांजे बर सग़ीर जा वॾा मौसीकार आहिनि निसार बज़मी साहब आहे एम अशरफ साहब आहे वजाहत अतरे साहब आहिनि या उन खां पोइ नज़र हुसैन साहब जो थोरो ग़ैर फिल्मी कमु आहे कॾहिं ईअं थियो त एॾनि वॾनि मौसीकारनि सीनियर मौसीकारनि तर्ज़ यादि कराईंदे कॾहिं बेज़ारी या बेहद ख़ुशी त हीअ तव्हां उन्हनि खे परफेक्ट पिया ॻायो न पिया ॻायो ईअं को अहिड़ो एक्सपीरियंस तव्हांजो त दड़का मिलनि पिया या न पिया मिलनि बिल्कुलु 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 हिकिड़े मौसीकार असांजा हुआ हाणे अल्लाह पाक ख़लीक़ रहमत करे उन्हनि खे नज़ीर अली साहब नज़ीर अली साहब जो स्टाइल तमामु टिपिकल ॾुखियो हूंदो आर्टिस्ट जे लाइ न सिंगर जे लाइ हू तमामु इम्तिहान हूंदो ऐं हुनजो जेको एटीट्यूड हूंदो हो न उहो तमामु ॾुखियो हूंदो लाइक मोहबत प्लस जी 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 ईअं त हिकिड़ी धुन उन्हनि मूंखे यादि पे कराई ऐं अच्छा हिकिड़ो ईअं थींदो आहे मूं नोट कयो उन्हनि जे स्टाइल में त हिकिड़ी जॻह आर्टिस्ट चवे पियो न हू सम्झनि पिया हीअ त चई वियो पोइ थोरो चेंज करे न ईअं न ईअं आहे पोइ थोरो चेंज करे न ईअं न ईअं आहे हीअ हो उन्हनि में हा बिल्कुलु ऐं जेकी उन्हनि सां हुनजो ख़्याल बि तख़लीक़ बि बदलबी रहंदी हुई माना बिल्कुलु बदलजी रहंदी बिल्कुलु त आउं जॾहिं इम्तिहान में विझंदो हो तमामु वॾा हुआ मौसीकार हुआ पर हिकिड़ो सॉन्ग जॾहिं मूंखे यादि तव्हां यकीन कयो त अल्हम्दुलिल्लाह आउं जल्दी पिक कंदी हुअसि ऐं पोइ कोशिशि कंदी हुअसि तव्हां जीअं हीअ चवनि पिया उहे उन्हनि खे करे ॿुधायां पर हू घड़ी घड़ी मुतमइन कोन पिया थियनि पोइ अम्मी उते मूंसां गॾु हूंदी अबू मूंसां गॾु हूंदा हुआ अम्मी तव्हांखे ख़बर आहे अम्मी क्लासिकल सिखियल आहिनि उहो बाक़ाइदा उन्हनि खे ट्रेनिंग हुई ऐं उन्हनि फील कयो त हीअ थोरो ओवर थी वियो आहे कमु ऐं ईअं हुमेरा एतिरो बि ग़लति न पई चवे जेतिरो ख़ान साहब ॿुधाइनि पिया पोइ अम्मी चयो त अदा हाणे ईअं आहे त तव्हां गानो यादि करायो सेकेंड डे उनजी रिकॉर्डिंग उन सॉन्ग जी रिकॉर्डिंग सेकेंड डे करणी हुई त मूं चयो अदा हाणे ईअं आहे त जेकॾहिं हुमेरा सही ॻाईंदी तव्हांजो हीउ गानो त पोइ तव्हां भले हिनखे फर्दर घुराइजो भले तव्हां हुननि खे ॻाल्हाइजो पर जेकॾहिं तव्हांजो गानो सही कोन ॻाईंदी त आउं मना कंदसि त तव्हांजो गानो न आहे ॻाइणो त तूं इंसाफ़ नथी करे सघीं हिन गाने सां तूं ख़ान साहब जे गाने सां इंसाफ़ नथी करे सघीं आउं मना कंदसि त हुमेरा तव्हांजा गाना न ॻाईंदी कहिड़ो गानो हो मेरा अदा यादि नथो पए अच्छा ॿुधो निसार बज़मी साहब तव्हांखे ॻारायो उनजो स्टाइल छा हो उहो कीअं हो कमाल स्टाइल हो ऐं उहो त जीअं चवंदा आहिनि त पंहिंजे ॿारनि वांगुरु सम्झाए ऐं अच्छा हिकिड़ो वरी ही बि इंतहा अल्लाह सोलो करे छॾियो सोलो बिल्कुलु एम अशरफ भला एम अशरफ कमाल उहो त सभु एम अशरफ साहब वजाहत ते सभु हिननि जा सॉन्ग्स करण में को एम अशरफ खे तव्हां कहिड़ो ॻायो एम अशरफ साहब जे लाइ गाना मूं ॻाया मूवीज़ जे लाइ मूवीज़ जे हवाले सां हूंदा हुआ मेरा पिया घर आहे लाइक उहो थोरो कंदा हुआ लाइक ॿुधल गाननि खे वधीक कोशिशि कंदा हुआ पिक कंदा हुआ जी बिल्कुलु पिक करे पोइ उन्हनि खे पंहिंजे स्टाइल में रंग ॾींदा हुआ पर वजाहत ते साहब जा स्टाइल जेको हो न कमाल उन्हनि जी पंहिंजियूं जेकी धुनूं उहो त एम अशरफ साहब बि जवाबु न आहे उन्हनि जा समय गाना सॉन्ग्स जेके आहिनि हू पंहिंजी जॻह ते हिट आहिनि ऐं ओरिजिनल ट्यून्स आहिनि जेको उन्हनि पंहिंजे ज़माने जो कमु कयो आहे मिसाल तौर जे करे असीं चऊं था पिया बंदिशें हुन टाइप जी फिल्मुनि में त बिल्कुलु रॉबिन घोष बंदिश में रॉबिन घोष साहब पर हमारी सांसों में आज तक वो हिना की खुशबू में ये एम अशरफ साहब अच्छा मेरा तव्हां सवाल कंदुसि हिकिड़ो त जीअं लता साहिब आहे न उनखे पुछिबो त तुंहिंजो आवाज़ प्लेबैक सिंगर तौरु कहिड़ी एक्ट्रेस खे सूट करे थो त हू चवंदी नौतन जॾहिं ॻाए थी न स्क्रीन ते त लॻे थो त आऊं कान पई ॻायां नौतन पई ॻाए नूरजहान साहिबा चवंदी त स्क्रीन ते जॾहिं सबिया ख़ान मुंहिंजी लिपसिंग करे पई त उहो मूंखे लॻंदो त हीअ आऊं कोन आहियां हीअ सबिया पाण पई ॻाए इन सवाल में नंढिड़ो इज़ाफ़ो जी बिल्कुलु हा उन्हनि लाइ त हेतिरियूं नफ़ीस ख़वातीन मौजूदु हुयूं तव्हांखे जिन फिल्मुनि में कमु करणो पियो उन्हनि में माशाअल्लाह भरपूर शख़्सियतुनि वारियूं ख़वातीन कमाल ॻाल्हि आहे बिल्कुलु पर आउं सम्झां थी त जॾहिं माशाअल्लाह जेकी सिंगर्स एक्ट्रेसिस जेके हुयूं
जेकी इन लेवल जी हुयूं मैडम नूरजहान जा गाना ई उन्हनि ते थींदा हुआ। इहे बि ॾिसो न, हीअ कमाल ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजा जेके सॉन्ग्स आहिनि उहे रीमा ते, रेशम ते, मीरा ते हू वधीक परफॉर्म। मूं हिकिड़ी फिल्म तव्हांजी ॾिठी, हुनजो नालो मुखड़ा आहे, जी। पर जॾहिं मूं बाबरा शरीफ़ खे जी, ॾिठो जी, तव्हांजे जी, हिकिड़े गाने ते लिपसिंग, त असीं त अॼु ताईं हुनजा दीवाना मस्ताना आहियूं। हाणे तव्हां पाण ॿुधायो त उहो मुखड़ा जो कहिड़ो गानो आहे? मूंखे उमेद आहे त उहो तव्हांखे पाण बि वणंदो। जी जी बिल्कुलु मूंखे वणंदो आहे। ऐं हू उन फिल्म में 5 जेकी गीत हुआ, जी जी, उहो पहिरीं नदीम साहब जी बि ऐं बाबरा शरीफ़ जी बि, उनजी बि। जी मुखड़ा, बिल्कुल मुखड़ा। ऐं हू गीत जेकी हुआ एतिरो पॉपुलर थियो त 5 गीत मैडम नूरजहान जी दा हुआ। ऐं उहो जेको दौर हो उन में कैसेट्स हलियूं पे, कैसेट्स हलंदियूं हुयूं। त जेकी उहो गानो हो हिकु मेरा मुखड़ा पहिरियों, हुनजे करे पूरी कैसेट माण्हू बाए कंदा हुआ। ऐं पोइ सभु गाना मैडम जो बिंदी दा लिशकारा ऐं मुंडिया दुपट्टा छॾ मेरा, उहे सभु उन्हनि फिल्म मुखड़ा जा ई सॉन्ग्स आहिनि। पर तव्हां झूंगारी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। एक मेरा मुखड़ा प्यारा पागल ज़माना सारा, एक मेरा मुखड़ा प्यारा पागल ज़माना सारा, कदमां विच डिगदे फिरदे मंगदे ने प्यार सहारा, वेखा मैं जिन्नू देवां नींदरा उड़ा, मैं सारी रात जागांगी, मैं सारी रात जगावांगी, मैं सारी रात जागांगी, मैं सारी रात जगावांगी। ॾाढो सुहिणो थियो आहे। ज़ारा उन में पहिरियों भेरो जेको आहे सो बाबरा खे लाचा बाचा पाराए। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। भला जॾहिं बाबरा जो ज़िक्र बि कयो था पिया, त तव्हां जॾहिं विया आहियो हितां लॻे थो 80s 96 जी जी हलिया विया आहियो, उन खां पोइ सिंधी इहो पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री कुझु न कुझु त बहरहाल हली पई ऐं खोड़ माण्हू हुया कयो पिए। जी बिल्कुलु। पोइ उन उते ज़ारा त ख़ासि तौर ते एक्ट्रेसिस जेको हुयूं उन्हनि सां कीअं हूंदो हो कमकार में, कीअं इहो ॼाण कीअं हो? असांजे ॾिसंदड़नि लाइ इहा हिकिड़ी क्यूरियोसिटी हूंदी जी, कीअं हूंदो हुननि सां उथण वेहण? जी 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 बिल्कुलु तमामु सुठी हूंदी हुई। ऐं मुंहिंजी वधीक जेकी फ्रेंडशिप रही आहे उहा रीमा सां वधीक रही आहे। रीमा जे हवाले सां तमामु सुठी दिलि जी उहो ख़ातून आहे। ऐं रेशम सां बि रही आहे, पर रीमा सां इलाही। जी रीमा घर में मजालिस थींदियूं आहिनि घर में, वो अटेंड करण आई बिल्कुलु। ऐं हैदराबाद जो वरी उहो साॻी ॻाल्हि चऊं था, हैदराबाद जी ॻाल्हि त इंडस्ट्रीअ में पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीअ में तव्हां ॾिसो क़दीम ज़माने खां हैदराबाद जो इनपुट आहे। मोहम्मद अली साहब, पोइ साकी साहब, पोइ शाहनवाज़, पोइ नीली, पोइ तव्हांजे आवाज़, त उते इन मंसूर बलोच साहब, जी बिल्कुलु मंसूर बलोच साहब, अबू बिलाल असांजो हूंदो हुयो, उहे या उनमां कुझु माण्हू त विछड़ी विया आहिनि, ईद ते उन्हनि खे बि यादि कयूं था। जी सही आहे, बिल्कुलु ज़रूरी आहे। पोइ जाइ ठाहिण में तकलीफ़ थी? ज़ारा तव्हां हितां विया हो, उते ज़ारा नूरजहान साहिबा मौजूदु हुई, उन खां सवाइ उन खोड़ नाहिद अख्तर मौजूदु, सायरा नसीम, बिल्कुलु स्टार्ट हो, उनजो बि स्टार्ट हो, बिल्कुलु सही था जी। ऐं खोड़ माण्हू आया पिया, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, ॾुखियाई आऊं नथी सम्झां उन शइ खे, त ॾुखियाई थी। ऐं टैलेंट जेको आहे न पंहिंजी जॻह पाण ठाहे थो, केरु बि नथो रोके सघे। इहे मूंखे अल्फाज़ मैडम नूरजहान जी था यादि आहिनि। त मैडम नूरजहान जी चयो हिकिड़ी महफ़िल में वेठा हुआ, त हिकिड़ी ॻाल्हि थी त फलाणी आर्टिस्ट आहे, मूं ॿुधो आहे त तव्हां हुन सां ईअं सुठो सलूक न कयो। त चई सुठो सलूक आऊं छो न कंदसि, जेकॾहिं हू टैलेंट आहे ऐं बाअदब आहे, अदब कंदी आहे, त आऊं छो कंहिंखे रोके? कंहिंजे बात ते हथु नथा रखी सघूं, हीअ अल्फाज़ हुआ, कंहिंजे बात ते हथु नथा रखी सघूं। जेकॾहिं आवाज़ु सुठो आहे त पंहिंजी जॻह पाण ठाहींदो। अल्हम्दुलिल्लाह मूंखे को एॾी ॾुखियाई न थी। अच्छा, इन सवाल सां हिकिड़ो ॿियो सुवाल आहे, त तव्हां उन वक़्तु लाहौर में विया आहियो जॾहिं हितां सभु वॾा जिन जा तव्हां नाला, इन्हनि मां नूरजहान खां वठी महनाज़ ताईं छा करे गॾु ॻाइण जो बि हिकिड़े ई बूथ ते या हिकिड़े ई माइक ते बि ॻाइण जो मौक़ो मिलियो? बिल्कुलु मिलियो। हिकिड़ी फिल्म हुई लेडी स्मगलर, शमीम आरा साहिबा जी फिल्म हुई। उन में हिकु त डुएट थींदा आहिनि, थ्री सिंगर्स जो हिकिड़ो सॉन्ग हो।
उन में महनाज़ बाजी नाहिद अख्तर साहिबा ऐं मुंहिंजो हो। अच्छा, मुंहिंजो स्किल अल्हम्दुलिल्लाह मथे शुरू खां ई थोरो स्किल मथे आहे, त उन्हनि ॿिन्हिनि सिंगरनि जो स्केल सुठो हो, पर जेकी मौसीक़ा जी बिल्कुलु हूंदो आहे, हीअ त नेचुरल हिकिड़ी शइ आहे। त मौसीक़ार हुआ वाजिद अली नाशाद साहब, त उहो तमामु कमाल, उहो बि मौसीक़ार हो। उन्हनि जे जेके म्यूज़िक में हिकिड़ो रंग हूंदो हो, पंहिंजी म्यूज़िक खे अरेंज करणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे, त पंहिंजी धुन खे अरेंज करे। हाणे हिकिड़ी रूटीन थी वई आहे त धुन कंहिंजी हूंदी आहे, अरेंजमेंट्स केरु करे रहियो हूंदो, पोइ ॿियो उन जे लाइ स्पेशल रखंदा आहिनि त भई तव्हां हीअ असांखे गानो अरेंज करे ॾियो। पर वाजिद नाशाद साहब जो पंहिंजो स्टाइल उहो पाण कंदा हुआ। त हीउ गानो हिकिड़ो हो जंहिंमें मुंहिंजी आवाज़ थोरी मथे हुई ऐं मूंखे हाणे यादि न आयो, ऐं तव्हांखे ज़रूरु झुंगारे ॿुधायां, बिल्कुलु निकिरी वियो आहे बिल्कुलु बैलेंस कयो जी। लोअर स्केल हो ऐं मुंहिंजी थोरो अपर स्केल हो। पोइ जॾहिं स्क्रीन ते उहो सॉन्ग हलियो लेडीज़ स्मगलर जो, त मुंहिंजी यकीन करो आवाज़ बिल्कुलु हीअं खिली ईंदी हुई। मूंखे एॾो सुठो लॻंदो हो त ॾिसो हीअ मौसीक़ार जो कमु आहे, हीअ जेकी बि तारीफ़ आहे हीअ मौसीक़ार जी आहे। त हिकिड़े आर्टिस्ट जो लेवल यानी हू केतिरो करे सघे थो, हुनजे अंदरि छा आहे उन पोटेंशियल खे बिल्कुलु। पर हुननि खे जेलसी त कान थी? न बिल्कुलु। हीअ त तव्हां जेको फिल्मुनि जो जहान ऐं हुन ते पाण गुफ़्तगू कई, पर रुॻो ईअं न आहे, तव्हां पंजाब जे ऐं ख़ासि तौर ते सराइकीअ जे फोक ऐं सूफ़ियाने कलाम खे बि जाम ॻायो। सिंधीअ जे माण्हुनि खे त ख़बर आहे त तव्हां ॻायो था पिटाईअ खे, सचल खे, खोड़ खे, उन्हनि ते बि ॻाल्हायूं था, पर पंजाब जे फोक ऐं सराइकीअ में कीअं तव्हांजो इंट्रस्ट डेवलप थियो? हीअ थोरी मां सम्झां थी त मूंखे लकीली कुझु शयूं अहिड़ियूं करण लाइ बि मिलियूं आहिनि जेकी मुख़्तलिफ़ रंग जंहिंमें नज़र ईंदा आहिनि ऐं फ़न जा रंग नज़र ईंदा आहिनि। त एल्बम्स थींदा हुआ सराइकी में, जेकी सराइकी बेल्ट में इलाही हलंदा हुआ। मूंखे ख़बर न हुई त उते ई कीअं हलंदा आहिनि ऐं माण्हू कीअं ॿुधंदा आहिनि, रुॻो रिकॉर्डिंग कंदी हुअसि। पोइ जॾहिं आउं उन पासे वई आहियां ऐं हिकु ॿिनि जॻहियुनि ते वञणु थियो, त यकीन कयो त गाना हलनि पिया ऐं परदेसी ढोला शाला जीवे ढोला, परदेसी ढोला शाला जीवे ढोला, बहु दूरों आया सफरां दा थकिया मैं नहीं जगाया, परदेसी ढोला शाला जीवे ढोला, परदेसी ढोला शाला जीवे ढोला, परदेसी ढोला शाला जीवे ढोला, बहु दूरों आया सफरां दा थकिया मैं नहीं जगाया, परदेसी ढोला शाला जीवे ढोला, बहु दूरों आया सफरां दा थकिया मैं नहीं जगाया, परदेसी ढोला शाला जीवे ढोला। सराइकी फोकलोर में जेकी मासूमियत आहे न, उहा त तमामु कमाल जी थी। पोइ हाणे मूंखे ख़बर आहे, इन करे मूं इहा ज़िक्र इन करे पिया कयो त जेके हिन वक़्त में सराइकीअ में जेके बेस्ट सेलर्स आहिनि, उन्हनि में हिकिड़ो तव्हांजी ऑडियोज़ हुजनि था पिया। सराइकी शाइरी उते जेकी हिन वक़्त जी शाइरी आहे उहा बि ॻायो था तव्हां, उते बि तव्हां उन्हनि खां बि वठो था, उहा बि ॻायो था? जी बिल्कुलु बिल्कुलु ॻायां थी। ऐं उहो कंदा त जेकी पर्टिकुलर करण वारा जेकी जी सिलेक्शन थींदी आहे, कमर्शियल कमु हुजे थो बिल्कुलु। हू अॼुकल्ह कमर्शियल कमु खे वधीक अहमियत बि आहे। ऐं उहो हीअ जेको सिंध में त थियनि था उर्स जेके थियनि था न, उनमें संगीत जो अंसर मौजूदु हुजे, भेटाई साईं जो उर्स हुजे, कलंदर शहबाज जो उर्स हुजे, सचल साईं हुजे, बेदल साईं हुजे, रोअल हुजे, रखियल शाह हुजे, ॿुढल फकीर हुजे, उते संगीत थींदो। तव्हां इन्हनि इलाइक़नि में घुमो फिरो था, उते बि दरगाहुनि ते अचणु वञणु थिए थो, उते बि रंग छा थो नज़र अचे? भावलपुर वटि सुल्तान जहानिया सरकार, उते हिकु वॾो जहानिया जे हवाले सां दरगाह आहे, जलाल हैदर सरकार बुखारी सरकार। त उते वञणु थींदो आहे, छो जो आउं मुरीद आहियां उन्हनि जी, सुल्तान जहानिया सरकार जी। त उते जेको माहौल आहे उहो मूंखे बि जीअं पंहिंजो असांजे सिंध में माहौल ईअं ई आहे, ऐं उते बि महफ़िल थींदी आहे। ऐं जेको ख़ासि ॾियारो आहे उहो उन ॾींहं ते चादर चाढ़णु वेंदा आहिनि दरगाह ते, ऐं
दुआ घुरबी आहे तव्हां शामिल थींदा आऊं थींदी आहियां आऊं बिल्कुलु शामिल थींदी आहियां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त आऊं ज़रूरु उते वञा हीअ जेके शयूं न ही असांजे रूट्स में आहिनि जी बिल्कुलु असांजी मिट्टी में आहिनि इहे शयूं त असीं हिन खां अलॻि नथा थी सघूं सही अच्छा हुमेरा ये तव्हां पंहिंजी कैफ़ियतुनि जी ॻाल्हि कई तव्हांजी वाबस्तगी आहे हिकिड़े औलिया अल्लाह सां मूं मलकत तरन्नुम नूरजहां जी मां ॻाल्हि कंदुसि लता जो मूं हिकिड़ो इंटरव्यू ॾिठो पिए डॉन टेलीविज़न तां त उन खां उन पुछियो त तव्हां हर इंसान जी केॾीमहिल ख़ुशि आहे केॾीमहिल मूड आहे हुनजी न आहे हुनजो मूड ॻाइण जो बिल्कुलु बिल्कुलु ईअं लता खां पुछियो वियो त तव्हां को अहिड़ो के कैफ़ियत में ॻायल हुजे त चई हा मूं सख़्तु गुस्से में हिकिड़ो कलाम फिल्मी ॻायो आहे उन वक़्तु आउं कावड़ियल हुअसि पर मजबूरन मूंखे वञिणो पियो ऐं उहो मूं ॻायो सत्यम शिवम सुंदरम त छा अहिड़ी का कैफ़ियत जॾहिं तव्हां घर में नाराज़ आहियो या ॿार बेज़ार कयो आहे या तव्हांजो मूड न आहे ॻाइण जो पोइ बि तव्हां स्टूडियो विया आहियो जो कॾहिं ईअं कंहिं अहिड़ी कैफ़ियत में ॻायो तव्हां त बेहदि ख़ुशि आहियो त अॼु मूं ॻायो या नाराज़ आहियो ऐं विया आहियो स्टूडियो न ईअं न थियो आहे ओके त हा ईअं न थियो आहे त भला हीउ कमु तव्हांजे लाइ छा आहे प्रोफेशन आहे इश्क़ आहे मजबूरी आहे मतिलबु हीउ आहे छा फर्स्ट इश्क हा देन प्रोफेशन अच्छा माना हुन इश्क़ आहे इश्क आहे ऐं वरी ईअं अचूं था न मिसाल तौरु तव्हां जॾहिं इश्क़ आहे त पोइ इन इश्क़ में कॾहिं कॾहिं बेज़ारगी बि थिए थी अॼु थकिजी पिया आहियूं बिगा सफ़र त हुजनि बिल्कुलु बिल्कुलु इश्क़ में खड़ा खड़ा त आहे जबल ते काटना पिया हुया अल्लाह अकबर अल्लाह बिल्कुलु थींदो आहे ऐं जॾहिं ट्रैवलिंग वधीक थींदी आहे पोइ थोरी बेज़ारी बि थींदी आहे पर अल्हम्दुलिल्लाह मां सम्झां थी त हीअ जेकी शयूं आहिनि हीअ इंसान आहे त ज़िंदा आहे दिलि हले पई कमु हलनि पिया ऐं इहे सभु शयूं नसीब भागनि सां ई हूंदियूं आहिनि ऐं सितारनि सां हूंदियूं आहिनि त असांजा सितारा जेकॾहिं आहिनि चमकंदड़ सितारनि में बिलीव कयो था आऊं करियां थी हा ऐं ॿियो छा कहिड़े बिलीव करण जा तव्हांजो स्टार कहिड़ो कैंसर नसीब इनखे छा चइबो आहे? अच्छा हा उहो इलाही होमली थियनि था पंहिंजे ॿारनि सां प्यारु कनि था जी ऐं घणो उदास Sensitive रहनि हूंदा था आहिनि, सेंसिटिव रहनि था ॿियनि जो बि ख़्यालु कनि था ॿियनि जो ख़्यालु जी कनि था पंहिंजे माउ पीउ सां जी, बिल्कुलु। बेहदि मोहबत कनि था अच्छा ॿारनि जी तव्हां माशाल्लाह तव्हांजा ॿ ॿार आहिनि रवील आहे नंढड़ी इकरा इकरा, जी। आहे मक़सूद आहे तव्हांजो पंहिंजो सुहाग आहे घर वारो आहे वॾो ॿारु जेको सफ़ार में हूंदो आहे सही आहे उन्हनि सभिनी जी तव्हांखे हिफ़ाज़त करणी तव्हांजो फ़र्ज़ु आहे जो तव्हां माउ बि आहियो जी 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 पर तव्हांजो जेको मलकत नूरजहान चवंदी हुई त मुंहिंजो असुल हस्बैंड मुंहिंजो गलो आहे ऐं उनखे तमामु प्यारु घणो कंदी आहियां बिल्कुलु। त उहो महफ़ूज़ रहे ऐं वरी आम चवंदा आहिनि त ॻाइण वारो बर्फ़ खां परहेज़ कंदो ऐं खटी शइ खां परहेज़ कंदो पर वॾा वॾा गुलकार इन्हनि खे परहेज़ न बि कंदा आहिनि जी तव्हां छा वाक़ई कुझु इहो परहेज़ जो ज़रूरी हूंदो आहे छा परहेज़ गले जी हिफ़ाज़त कीअं जी कंदा गले जी हिफ़ाज़त बिल्कुलु ज़रूरी आहे ऐं मां सम्झां थी त पंहिंजे गले खे या जीअं असीं पंहिंजे पाण खे ठाहींदासीं त हीअ नाहे खाइणो हीअ खाइणो आहे त हू डिपेंड थो करे त तव्हां उन में सोचियो त न इन सां कुझु कोन्ह थींदो ऐं खटो खाइण ते त कुझु न थींदो ऐं कुझु नथो थिए पर बी केयरफुल हा एहतियात करणो एहतियात ज़रूरी आहे, करणो हा। पवे थो पियो थधो पाणी ऐं नथी पियां भला मूंखे आचार पसंदि न माना हिकिड़ी औरत आचार- आचार न खाईंदी छा अचार न खाईंदी ॾिसो ईअं थी सघे थो दाल चांवर हुजनि ऐं अचार न हुजे कमाल चांवर बि खाए बि आचार बि खाए ऐं कीअं न दिलि चवंदी त माण्हू थधो पाणी पीए ड्रिंक्स पीए कोल्ड जी ड्रिंक बिल्कुलु पीए कॾहिं कॾहिं मूंखे थींदो आहे कोल्ड ड्रिंक्स जो हा त हू बसि कॾहिं इतफ़ाक़ सां हा बाक़ी इन रूटीन न न त थी उनखे त हाणे साइंटिफिकली बि चवनि था त इहे मना था शयूं कनि, नुक़सान- मना था कनि, जी। भला हिकिड़ी रहिजी वई आहे ॻाल्हि ओॾां मोटी था न पिया हू जेको धाॻो ॿधाईंदा आहियो उहो कंहिंखां ॿधायो उस्ताद बशीर अहमद ख़ान खां बशीर अहमद जी ख़ान, धागो उस्ताद बशीर अहमद अच्छा ख़ान ऐं पोइ जेकी उस्ताद आहिनि कॾहिं उन्हनि जे मतिलबु कोड़ो मोकियो आयो जॾहिं उस्ताद खे प्राइड सां फ़ख़्र सां ॿुधाइणो पियो त इहे मुंहिंजी शागिर्द आहे इहे अहिड़ा मौक़ा अचनि था ऐं त तव्हां परफॉर्म कयो या सिध ॿुध वारा माण्हू वेठा आहिनि कन रसिया माण्हू वेठा आहिनि उते उस्ताद खे फ़ख़्रु थो तव्हांखे चवे त मुंहिंजी हीअ शागिर्द आहे हीअ मूंखे प्रेज़ेंट कंदी अहिड़ा मौक़ा अनफॉर्चुनेटली न थियो हा। उस्ताद बशीर अहमद ख़ान साहब जॾहिं असीं मूव थियासीं लाहौर हा। त उन्हनि जी डेथ थी वई हुई हा त पोइ हा पर पंहिंजो ऐं हीअ जेको तव्हांजी शाइरीअ जी सिलेक्शन आहे इहा केरु थो करे कमाल जूं शयूं आहिनि मिसाल तौरु नसीर शाम जे थधड़े पहर में इन क़िस्म जूं शयूं हुजनि थियूं पियूं इन क़िस्म जा खोड़ गीत जी, जी। केरु थो करे तव्हांजी सिलेक्शन हीअ त अब्दुल रज़ाक अब्बासी साहब जी 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 उन्हनि जी कंपोज़िशन बि उन्हनि जी आहे ऐं शाइरी बि उन्हनि जी आहे ओके अच्छा वसीम ग़ज़ल जॾहिं उनजी ॻाल्हि कंदासीं त झुंगारींदो ज़रूरु
ईद जी ख़र्ची लम्हे लम्हे ते वसूली थींदी। बिल्कुलु आहे ॾींहुं अहिड़ो आहे त ख़ुशी ऐं शाम खां पहिरीं मिलणु घुरिजे। शाम जे थधिड़े पहर में शाम जे थधिड़े पहर में तूं हुजी ऐं मां हुजां प्यार जूं ॻाल्हियूं कयूं गुल हुजनि ख़ुशबू हुजे ऐं नज़ारा प्यार जा गुल हुजनि ख़ुशबू हुजे
मिसाल तौर मीर अब्दुल रसूल मीर साहब जी हिकिड़ी का ग़ज़ल आहे ग़ालिबन उहो प्रकाफ़ी नुमा ग़ज़ल आहे उहो तुंहिंजे प्यार जे लाइक़ तुंहिंजे प्यार जे हा, जी, हा। उहो तमामु कमाल जी। तमामु बहरहाल कमाल। असांजे प्यार जे लाइक़ु आहे उहो त हा तुंहिंजे प्यार जे लाइक़ नाया मां तुंहिंजे प्यार जे लाइक़ नाया मां केॾो बि खणी तोखे चाहियां मां तुंहिंजे प्यार जे लाइक़ तुंहिंजी माठ खे कीअं इज़हार चवां तुंहिंजी माठ खे कीअं इज़हार चवां इनकार खे कीअं इक़रार चवां हाय कीअं पर्दे खे दीदार चवां कीअं पर्दे खे दीदार चवां कहिड़ा ठाह अजाया ठाहियां मां तुंहिंजे प्यार जे लाइक़ नाया मां केॾो बि खणी तोखे चाहियां मां तुंहिंजे प्यार जे लाइक़ इहो त असांजे मीर अब्दुल रसूल चयो इहा त उनजो ख़्यालु हो त तुंहिंजे प्यार जे लाइक़ु न अमी बहरहाल असांजे पूरे पाकिस्तान पूरे बर सगीर जे तव्हांजा मदाह आहिनि तव्हांजा फैन आहिनि तव्हां महफ़िलुनि में अचो था ॿाहिरि वञो था शॉपिंग जे लाइ बाज़ार में हाणे मुंहिंजो सुवालु आहे त कॾहिं हुमेरा खे वेठे वेठे फ़ख़ुरु थियो आहे हुजूमनि में हलंदे त आउं हुमेरा आहियां अल्लाहु अकबर अल्लाहु फ़ख़ुरु महसूसु थिए थो सुठी कॾहिं ॻाल्हि यादि अची वई आहे हा आज त इलाही वॾी ॻाल्हि आहे ऐं बिल्कुलु हक़ीर कुझु बि न आहियां पर तव्हांजी हिन ॻाल्हि ते मूंखे हूअं त शॉपिंग सेंटर्स में त माण्हू सुञाणंदा आहिनि ऐं आउं थोरो वेड़े वेंदी आहियां नकाब करे वेंदी आहियां अच्छा। पर पोइ बि सुञाणंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह त केॾो फेमिलियर फेस आहे हा। त माण्हू जी अखियुनि में यकदमि ईअं ॾिसी मायूं अक्सर जी बिल्कुलु लंघंदियूं आहिनि त रुगो उन अखियूं ॾिठियूं न त सम्झंदा आहिनि हुमेरा चलना है आप हुमेरा चलना है त अल्हम्दुलिल्लाह मूंखे ख़ुशी थींदी आहे ऐं अलाह साईं जो शुक्र अदा कंदी आहियां वाह लास्ट ईयर असीं हुआसीं उमिरे ते ऐं ॿार बि मूंसां गॾु आहे मक़सूद बि गॾु हो हुते अच्छा उन नालो खणंदी आहे मक़सूद जो अलाए सिंधीअ में डपु रहंदो आहे न त मुड़ुस जो नालो खणण सां ओ ए रवेले आती रवि जो पीउ कोन हूंदो आहे हिकु राजा बि पहिरीं इहो आहे अॻे इहो बिल्कुलु सही जी आहे। तव्हां ॻाल्हि पे कई आहे त खाना काबा में हिते आबे ज़मज़म इलाही मिक़दार में तव्हांखे ख़बर आहे त पियो आहे पीअंदा आहिनि माण्हू ऐं कमाल रौनक अजीब आहे हू मंज़र ई अजीब आहिनि त आऊं जॾहिं हुते मूं आबे ज़मज़म पीतो पिए खाना काबे जे साम्हूं साइडनि ते उते आबे ज़मज़म सभु माशाल्लाह वञण वारा सभिनी खे ख़बर आहे हुते पिया आहिनि उते मां पाणी पियो पीतो उते ॿ टे जेकी सफ़ाई कंदा आहिनि पाणी खे वाइपर था हलाइनि पिया त उन में हिकिड़ो अलाए शेखुपुरा जो भाई हो या सियालकोट जो हो मूं पाणी बि पतो मूंखे सुञाणे वरितो त मूं जॾहिं आप बाजी हुमैरा चवंदा आहिनि मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह त किथे आई आहियां अलाह पाक जे हा कहिड़े शहर में तव्हांजो नालो गूंजो आहे अल्लाह अकबर त हू जेकी हू लम्हा हुआ न उहो नथी विसरे सघां त ऐं इलाही शुक्र अदा कयो अलाह साईं जो मतिलबु हीअ इन क़िस्म जो जेको रूह आहे जेका शख़्सियत आहे न हुनखे त लॻंदो न त ॼण सॼी उमिरि जो पोरियो कमाई मुश्किल थी वई मतिलबु अहिड़े हंध ते माण्हू जी थी पई पोइ हीअ जेको तव्हां वटि मिसण थो तसवुफ़ जो ऐं हीअ रंग बि आहे दरगाहुनि ते बि वञो था ऐं उन्हनि खे ॻायो बि था तव्हां कीअं उन्हनि सां कीअं तव्हांजो रिश्तो आहे शाबाज़ कंदो सरकार इलाही वञणु थींदो आहे ऐं जी कोशिशि हूंदी आहे त आऊं अंदरि वञी ऐं पोइ कसीदा हा ॿुधायां शान बयानु करियां त हू जेकी हू एटमॉस्फेयर हू जेको रंग आहे न उहो बयान खां ॿाहिरि आहे त हू जेकी फीलिंग्स आहिनि जॾहिं आऊं साम्हूं वेही ऐं बयानु कंदी आहियां तमामु सुठो ॿियो आम ज़ाहिर ई हुमेरा चना जेका
नंढे खंड जी दुनिया जी मशहूरु शख़्सियत बि आहे, पर ज़ाहिर हुन जूं नंढपण जूं साहेड़ियूं बि आहिनि, दोस्त बि आहिनि, उन्हनि सां कीअं आऊं जरा चला? बस जेके फ्रेंड्स स्कूल मां ई मुंहिंजूं अञा ताईं आहिनि, त हू हिते न आहिनि, हू अमेरिका में आहिनि, पर जॾहिं आउं हुते वेंदी आहियां त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि वटि ज़रूरु वञा, ऐं आउं उन्हनि घर वञी रहंदी आहियां। तव्हां यकीन करो, हू जेकी फिर ओॾी महिल आउं असीं ॿार थी वेंदा आहियूं, सफ़ा जेकी स्कूल 6th 7th में जेकी मूंखे मुंहिंजूं फ्रेंड्स रंगीन रिबन बदल नंढड़ियूं, बिल्कुलु पोनी टेल उन में ई बिल्कुलु फीलिंग्स उहो ई अची वेंदी आहे। ऐं जॾहिं असीं पाण में ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं जेकी स्कूल जूं यादूं ताज़ा कंदा आहियूं, त पोइ ओॾी महिल असीं ओतिरी उमिरि में वञी पहुचंदा आहियूं जेतिरी उमिरि में असीं फ्रेंड हुआसीं। असांखे त तव्हां खोड़ ॿुधायो था न, म्यूज़िक जेके ॿुधंदड़ आहिनि उहे खोड़ ॿुधनि था, पाण छा ॿुधंदा आहियो? पाण मैडम नूरजहां जी जूं काफ़ी शयूं, रात फैली है तेरे सुरमई आंचल की तरह, ही इलाही ॿुधंदी आहियां, ऐं उन्हनि जूं ग़ज़लूं जेके तरन्नुम प्रोग्राम में हुयूं उहे इलाही ॿुधंदी आहियां। रात फैली है, ईद ई रात रात फैली है तेरे सुरमई आंचल की तरह, रात फैली है तेरे सुरमई आंचल की तरह, चांद निकला है तुझे ढूंढने पागल की तरह, खुश्क पत्तों की तरह लोग उड़े जाते हैं, खुश्क पत्तों की तरह लोग उड़े जाते हैं, शहर भी अब तो नजर आता है जंगल की तरह, रात फैली तेरे सुरमई आंचल की तरह, चांद निकला तुझे ढूंढने पागल की तरह, रात फैली तेरे। हिकिड़ो तव्हां सां ज़नानो सुवालु हू चवंदी त जॾहिं माना माशाल्लाह तव्हां ॿारनि जी माउ बि आहियो, त नूरजहां जे लाइ पाण चवंदी हुई त जॾहिं आउं प्रेगनेंसीअ सां रही आहियां त साज़िंदा चवंदा हुआ कंहिं बि गाने जी रिकॉर्डिंग वक़्तु, भाॼीअ जी तव्हांजो आवाज़ु प्रेगनेंसीअ जे करे ॾाढो सुठो आहे, त छा तव्हां बि माशाल्लाह हर कैफ़ियत में ॿार आहिनि तव्हांखे, त तव्हां मुसलसल ॻाईंदा रहिया आहियो स्टूडियो में, त कॾहिं ईअं आहे त को ॿारड़ो पेट में ऐं तव्हां कुझु ॻाइण विया हुजो? बिल्कुलु इहो कारतूस आहे, उन में तव्हां बेकार जी, हा, उनखे पुछो आहे, जी, हा, जी। वरी सुवाल पुछो आहे, इहो कारतूस आहे। ज़रूरु ज़रूरु रवील हो माशाल्लाह, त हिकिड़ो कसीदो शहबाज़ कंदर सरकार जी शान में मूंखे मौक़ो मिलियो, धमाल हुई, त ही पढ़णो आहे, ऐं उन जे लाइ छा हो त स्टूडियो में वञणु थियो, उते ज़ाहिर आहे स्टूडियो वञी उहो रिकॉर्डिंग थींदी, त मूंखे थोरो हेजिटेशन त फील थिए पई त प्रेगनेंसी आहे ऐं कीअं ॾाकूं चढ़ी वेंदसि ऐं कीअं, पर जॾहिं ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि, छो जो मञण वारा आहियूं न, त मुंहिंजो धमाल आहे सरकार जी, का ॻाल्हि कान्हे, मदद थींदी पाण ई, ऐं तव्हां यकीन कयो उनजो स्केल एॾो मथे हो, ॿिए कारे जी रिखब हेसि ताईं उहो धमाल ठहियलु आहे, नगारे कहंदे ने, पोइ रवील माशाल्लाह झंड बि हुनजी मूं रखी हुई, 5 साल पोइ मूं लाल शहबाज़ कंदर सरकार जी हुनजी नाले जी दम। केॾो सुठो थिए जेकॾहिं असांजी मुंहिंजी त ख़्वाहिश आहे त मूं इहा न आहे ॿुधो आहे तव्हांजी धमाल। नगारे कहंदे ने कलंदर मस्त कलंदर, नगारे कहंदे ने कलंदर मस्त कलंदर, ते नादा कहंदियां ते नादा
कहंदियां अली दम दम दे अंदर नगारे कहंदे ने नगारे कहंदे ने कलंदर मस्त कलंदर ते नादां कहंदियां अली दम दम दे अंदर नगारे कहंदे ने कलंदर मस्त कलंदर नगारे कहंदे ने कलंदर मस्त कलंदर पतंग जाई पाण खे त उथी आग बचन सब बचाया बचन सब बचाया तू बचन के बचा वाक़िफ़ थी विसाल वाक़िफ़ थी विसाल आग न ॾिजे आम खे मौला तव्हां मिसाल तौर ते नूरजहान साहब जो ज़िक्र कयो अथई कयो था पिया मोहम्मद जुमे जो ज़िक्र कयो था ॿियनि आर्टिस्टनि खे बि जी, बिल्कुलु। ट्रिब्यूट पेश कया आहिनि यादूं बिल्कुलु। ॻाल्हि कई पिया बिल्कुलु। कहिड़ा पंहिंजे सिंध में ॿिया कहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन खे तव्हां ॾिठो त छा ई अथव वॾा आर्टिस्ट आहिनि कहिड़ा मां सम्झां थी त कमाल आर्टिस्ट तमामु नाले वारा ऐं पंहिंजी पोटेंशियल ते पंहिंजी एबिलिटी पंहिंजी क़ाबिलियत ते उन्हनि नालो कमायो आहे उन्हनि जे पुठियां ईअं न आहे त को पर्ची हुजे न त अॼुकल्ह जेको सिलसिलो हले थो पियो तव्हां ॾिसो था मैडम आबदा परवीन साहिबा मोहम्मद जुमन साहब मोहम्मद यूसुफ साहब वहीद अली साहब छा छा नाला आहिनि तव्हां हिननि मां कंहिंसां गॾिजी ॻायो कॾहिं अध्यापदा सां वहीद अली साहब तव्हांजा दुगाना थियल आहिनि वहीद अली साहब सां हिकिड़ी धमाल आहे शायदि। धमाल आहे बिल्कुलु हिकिड़ी ऐं धमाल आहे, उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब सां जी बिल्कुलु हिकिड़ी फिल्म हुई बरसात जी रात जी हाँ बिल्कुलु हा हुन में मंज़ूर सखीरानी गफ़ार साहब तबस्सुम। सखी साहब जी 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 बिल्कुलु सलादीन तुनियूं मंज़ूर बिल्कुलु। मुराद हुन में आहिनि हा अध्यापदा सां गॾु कॾहिं गॾिजी वेही कुझु जुगाड़ जो उहो मौक़ो मोहाटा में हिकिड़ो थियो Yes, शाह साईं जे शाह। हवाले सां जी तव्हांखे उहो ख़बर त तमामु वॾो जी बसि उते ई थोरो उन में आउं तव्हां हुन सां तमामु गॾिजी जी ॻायो तमामु वॾी फैन आहियां मैडम आबदा जी आउं तव्हांखे बयानु नथी करे सघां जी बिल्कुलु त जेतिरो कमु ऐं जेकी शख़्सियत उहे आहिनि त एॾी वॾी फ़नकारा ऐं जॾहिं उन्हनि जो मिलणु जॾहिं कंहिं सां मिलंदा आहिनि एॾो झुकी ऐं हीअ सभु उन्हनि जे अंदर जी कैफ़ियत आहे उन्हनि जी शख़्सियत जी कैफ़ियत आहे जेको हू ज़ाहिर थींदी आहे ऐं उहो ख़तमु नथी थी सघे हू आवाज़ सदियुनि ते मोहित आहे उहा आवाज़ तव्हां सिंध खां ॿाहिरि किथे विया हो हिंदुस्तान या भारत उते तव्हां अदी आबदा जे लाइ कुझु तारीफ़ ॿुधी बिल्कुलु मां ॿुधी ऐं बेंगलोर में हिकिड़ो शो जेको टाइम्स ऑफ इंडिया अख़बार आहे
उनजी प्रेसिडेंट हुई जी मीडिया जी ग्रुप आहे वॾो? जी 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 टेलीविजन चैनल आहिनि? जी बिल्कुलु आहिनि। प्रिया गुप्ता जी हाँ। प्रेसिडेंट उन्हनि जी आहे। ऐं असीं वेठा हुआसीं, मुंहिंजा ॿ टे शोज़ उन्हनि सां गॾु हुआ। ऐं उहे शोज़ बि तलत अज़ीज़ साहिब सां, हरिहरन साहिब सां, वडाली ब्रदर्स साहिब सां, ही हिकिड़ी टीम हुई जेकी पूरे इंडिया में टूर्स ते असीं टूर पे कयो। त उहो हिकिड़ी जॻह ते वेठा हुआसीं त मूंखे चयईं त आप जानती हैं हम आपकी आपदा परवीन को कितना प्यार करते हैं। मुझे शुक्र है, हमारा असासा है, हमारा फ़ख्र है। चई असीं इन करे वधीक था प्यार करियूं, इन करे उन्हनि खे मञूं था। हिकिड़ो त उन क्लासिकल अंदाज़ जेको उन्हनि खे अलाह साईं ॾिनो आहे, जेको अंदाज़ हू परफॉर्म कंदा आहिनि सूफ़ियाना, हू उन्हनि जो ई ख़ासो आहे। ऐं असीं उन्हनि खे लता मंगेशकर जी खां वधीक मञंदा आहियूं। त हीअ मुंहिंजे लाइ वॾे एज़ाज़ जी हुई। ॿुधण में असांजी मिटीअ जो माण्हू जो मान आहे ॿाहिरि। बेशक। तव्हां ज़िक्र हींअर कयो न, तव्हां केतिरनि वॾनि आर्टिस्ट हरिहरन, तलत अज़ीज़ साहब जी ऐं वडाली ब्रदर्स हिकिड़ा डिफरेंट क़िस्म जा बिल्कुलु अल्लाह ओए होए ॾिसो ही रंग जेको आहे उहो तमामु घणो आहे। त उन्हनि सां कीअं आहिनि, मतिलबु उन्हनि सां तजुर्बो कीअं रहियो? मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जॾहिं गॾिजी कमु कयो था त उन तजुर्बा थियनि था? तव्हां बिल्कुलु थियनि था, बिल्कुलु थियनि था। तमामु सुठो रहियो। ऐं हू उन्हनि खे साम्हूं वेही ॿुधण जो मौक़ो जेको आउं सम्झां थी त वडाली ब्रदर्स हिकिड़ो त उन्हनि जी जेको एज आहे, उन्हनि जे वॾे भाउ जी जेकी एज आहे, तमामु माशाल्लाह चङी एज में हू बिल्कुलु। पर तव्हां यकीन करियो त उन्हनि जी आवाज़, उन्हनि जो अंदाज़, गानो ख़तम ई नथो थिए। अच्छा बिल्कुलु राग ख़तम ई नथो थिए। किथे कहिड़ो राग खई ऐं कीअं निकिरंदा आहिनि, पोइ वापसि उन राग में तमामु हसमुख। जी बिल्कुलु जी 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 हमरा तव्हां जो जेको नाज़ साहब तव्हां खां पुछे थो त इहो छाकाणि त इहो पंहिंजो हरिहरन ऐं हिन जा नाला मेल वॉइसिस जा जेके इहे त घणो करे महफ़िलुनि जा रागी आहिनि, पर तव्हांजो घणो तालुक़ु वरी फिल्म सां बि रहियो आहे। उनमें तव्हांखे डुएट जेको सिंधी तव्हां असांखे ॿुधाया त यूसुफ आहे, मंज़ूर सखीराणी आहे, वहीद अली आहे, तव्हां उन्हनि सां किन न किन फिल्मुनि में डुएट ॻाया ज़रूरु आहिनि। ईअं लाहौर में वॾा वॾा ज़बरदस्त आवाज़ आहिनि, उन मां कंहिंसां तव्हांखे डुएट ॻाइण जा मौक़ा मिलिया? जी ग़ुलाम अब्बास साहब सां वधीक मूंखे चांस मिलियो, त उन्हनि सां वधीक मूं डुएट्स कया। ए नैयर सां घटि, पर बिल्कुलु उन्हनि सां बि थिया हुआ, फिल्मी डुएट्स उन्हनि सां बि थिया हुआ। जी हाँ मतलब इहो खुलियल महफ़िलुनि में जीअं आशा ऐं ग़ुलाम अली पई ॻाए, आशा ऐं लता पई ॻाए, त छा ईअं कुझु तव्हांखे अहिड़ियूं महफ़िलूं? मूं एल्बम हिकिड़ो कयो ग़ुलाम अली ख़ान साहब सां, जेको इंडिया में रिलीज़ थियो, पोइ उन खां पोइ पाकिस्तान में बि रिलीज़ थियो। ऐं हू एल्बम जेको डुएट्स ते ई हो, उन में सभु डुएट्स ई हुआ। त मां सम्झां थी त मुंहिंजे लाइ इलाही फ़ख्र जी ॻाल्हि आहे त ख़ान साहब सां गॾु डुएट्स करणु। ऐं हू डुएट्स एतिरा मक़बूल आहिनि, पाकिस्तान में बेशक न हुजनि, पर इंडिया में एतिरा मक़बूल आहिनि त उते जेको बि आर्टिस्ट आहे, जाज़िम शर्मा हिकिड़ो गज़ल सिंगर आहे, हू उन्हनि सां अक्सर मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। हू मूंखे यकीन कयो त अहिड़ा कलाम मूंखे बि यादि न हुआ, तव्हांखे सही ॿुधायां। छोकी काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे जॾहिं मूं रिकॉर्डिंग कई हुई, ऐं हू रिलीज़ बि हिते न थी हुई, हुते ई थी हुई इंडिया में, त मूं वटि ॿुधो मूं घटि हो। त हू मूंखे ॻाए ॿुधायो त बाजी तव्हांजो हीअ बि गानो ख़ान साहब सां आहे, तव्हांजो हीअ बि आहे। त मूंखे वरी चई त तव्हां ॻाए ॿुधायो, त मूंखे किथे पियो अचे। पर मूंखे ख़ुशी थी त अहिड़ियूं शयूं जेके एॾे वॾे सिंगर सां गॾु मूंखे मौक़ो मिलियो, हीअ मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे। हीअ ॿुधाए, हाणे मां हिकिड़ो सुवालु पुछां थो, उहो तव्हांजो सीक्रेट आउट थी थो सम्झो, मतिलबु रिकॉर्ड सीक्रेट आउट करिणो पवंदो। तव्हां जॾहिं प्रोग्रामनि में वञो था, बैक स्टेज ते आर्टिस्ट त खोड़ वेठा हूंदा आहिनि, माना असांखे ख़बर आहे त बैक स्टेज ते जीअं ग्रुप्स ठही वई, कचरियूं कंदा आहिनि, उन्हनि में ख़बर पवंदी आहे त कंहिंजी कंहिंसां केमिस्ट्री मिले थी, दोस्त कहिड़ा आहिनि, कीअं आहिनि। मतिलबु सिंध में तव्हां फिरो था, सचल साईं जी भिटाईअ जी, कलंदर शहबाज़ जी म्यूज़िक करे थी पई, बैक स्टेज वेठा आहियो, कंहिंसां वेही गपशप कंदा रहंदा आहियो, कहिड़ी आर्टिस्ट बिल्कुलु कंदी आहियां, सनम आरवी सां कंदी आहियां, ऐं समीना कंवर साहिबा। इहा मूंखे ख़बर आहे त हिननि जो माना ही जोड़ आहे हिकिड़ो जेको इहो पुठियां गपशप। जी बिल्कुलु वेठा हूंदा आहियूं। ऐं मूंखे तमामु सुठो थो लॻे त असांजी जेकी सिंगर्स आहिनि उन्हनि सां जेको रवैयो आहे, असांजो पाण में बि, हुननि जो पाण में बि, ऐं मुंहिंजो बि हुननि सां जेको रवैयो आहे, हू ईअं हुजे जीअं भेणूं हूंदियूं आहिनि न। ई जेलसी जेकी आहे न, मुंहिंजी त अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी में आहे न त कंहिंसां जेलसी थिए या फील करियां त न हीअं न हीअं,
जेका बि ॾात आहे उहो रब साईं जी ॾात आहे। मां त इहो छापो हणी पकड़ियो, इहो रिश्तो जेको आहे छापो हणी पकड़ियो 2 साल अॻु में सचल सरबस ते उस ते बाइक स्टेज ते आउं वियुसि त हिकिड़े कमरो एसी हुनखे तालो हणी वेठा हुजनि ऐं चयोसीं हिते महिमान वेठल आहिनि। चयो मां त हिन में वेंदुसि, केरु बि आहे मां वेंदुसि। त उते मूं छापो हयो त हीअ 3 मायूं मूंखे गॾु वेठियूं ऐं जंहिं माना हीअ ताड़ा पिया मिलनि, टक पिया हलनि, त उन ॾींहुं ख़बर पई त हीअ पुठियां हिकिड़ो गैंग ठहियलु आहे, गुलाबो गैंग ठहियलु आहे। दीदी इहा हीअ व्हाट्सएप ते पाण में गॾिजनि थियूं, फोन ते ॻाल्हाइनि थियूं, हिननि जा वॾा बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। ऐं पंहिंजो जॾहिं तव्हां ही जेके महफ़िलूं कयो था, मतिलबु इन क़िस्म जूं महफ़िलूं जेके कयो था पिया, पोइ जेको थकावट जेकी आहे मां थो चवां उनखे कीअं ख़तमु कंदा आहियो? ज़रूरु पाण खे बि रिचार्ज करण लाइ, एंटरटेन करण लाइ कुझु त ज़रियो हूंदो न, मूवी ॾिसंदा आहियो, छा कंदा आहियो? कुझु कंदा हूंदो न? ऐं सुम्हंदी आहियां, निंड कंदी आहियां। भला ॿुधायो त इहो निंड कंदी आहियां, थी वेंदो 8-9 कलाक त ज़रूरी आहे, एतिरी ज़रूरी आहे। एतिरी ज़रूरी अच्छा, सुबुह जो ज़ाहिर त इहा नेरानी चांहि आहे त असांखे त घणो करे ज़ालूं ठाहे प्यारे सुबुह जो जागूं था त ईअं थींदो त पोइ वरी ताईं थकल आहियो त मक़सूद ठाहींदो चांहि छा तव्हां? बिल्कुलु ठाहींदो, अल्हम्दुलिल्लाह। तमामु अलाह साईं मक़सूद खे ख़ुशि रखे ऐं हमेशह आबाद हुजे। अहिड़ी शख़्सियतूं बि घटि ॾिसो, शख़्सियात जी जेको ऑपोज़िट आहे, जेकॾहिं असांखे बीवी खे शौहर सुठो न मिलंदो, ज़ाल खे शौहर सुठो न मिलंदो, मुड़ुसु सुठो न मिलंदो, मुड़ुसु खे ज़ाल सुठी न मिलंदी, उहो ज़िंदगी ख़राबु, अधूरी, बर्बादु कुझु बि न आहे। सही। पर जे तव्हांजो जीवन साथी सुठो आहे, असां त जिते माना ताड़ी जेका ॿियनि हथनि सां वॼे पई त वॼंदी रहंदी। पाछे वांगुरु हिक ॿिए सां गॾु अल्हम्दुलिल्लाह, ऊन्हारा हुजनि, गर्मियूं हुजनि, सर्दियूं हुजनि, सफ़र हुजनि, बिल्कुलु गॾु हुजनि। तव्हां माशाल्लाह ख़ुशि, माना तव्हांजी ख़ुशि खिल आहियो ऐं वरी लाहौर फिल्म इंडस्ट्री में विया आहियो त तव्हां पंहिंजे हमअसर ॻाइण वारनि में, रागिन में, सिंगर्स में ख़ूबसूरत आहियो, तव्हांजो फोटोजेनिक आहियो। त ईअं कोन थियो त कॾहिं हिदायतकार फिल्म सां फिरी आया त फिल्म में हीरोइन थियो या कमु कयो? इलाही थींदो। अच्छा, करियो ऐं उहो दौर बि सुठो। अदाकारी जो शौक़ु कोन्हे? अदाकारी जो शौक़ु न आहे। पोइ जॾहिं तव्हां पंहिंजो गानो पिक्चराइज़ करायो था, जॾहिं पाण ॻायो था ऐं लिपसिंग कयो था, त तव्हांजी दिलि ज़रूरु चवंदी हूंदी त मां हिन ते एक्शन हणां, अदाकारी कयां, पंहिंजे ई गाने ते लिपसिंग जेका आहे। बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि त मूं अक्सर हू सिंगर्स जेकी परफॉर्म कंदा आहिनि, मूंखे ॾिसण में सुठा लॻंदा आहिनि, सुठो लॻंदो आहे त पंहिंजे, पर पाण खे करणु मूंखे जोक थो लॻे, फनी थो लॻे त आउं पाण एक्शन करियां ऐं उन ॻाल्हि खे ईअं इलाही स्टाइल ठाहियां। हिकिड़ी नेचुरल जेकी शइ आहे न, उहो पोइ ख़राबु थी थिए न। त तव्हां जेकी शख़्सियत आहियो, जेकॾहिं पंहिंजे उनजे अपोज़िट वेंदा त ऑब्वियसली उहो तव्हांखे डिस्टर्ब कंदी। त शायदि इन करे मूंखे उहो वणे नथी ॻाल्हि त आउं एक्शन करियां या इन बारे में सोचियां त फिल्म में कमु करियां। हा त ठीकु हो, मूंखे मतिलबु एक्टिंग में शौक़ु ई न आहे। न, पोइ तव्हां जेॾी महिल तव्हां को सैड सॉन्ग आयो हुजे पीटीवी जे लाइ ऐं वरी उहो तव्हां ते पिक्चराइज़ पियो थिए त पोइ उहा कैफ़ियत तव्हांखे ॾेखारणी ज़रूरी हूंदी आहे। बिल्कुलु ज़रूरी आहे। हुन में तव्हां ख़ुशि त नज़र कोन ईंदा? बिल्कुलु, उहो आउं कंदी आहियां। हा, ओके। पोइ मुंहिंजी खिल निकिरी वेंदी आहे। या वरी शेर अहिड़ो आहे जेको माण्हू खे वाक़ई दिलि सां लॻी वियो आहे, बिल्कुलु। पोइ जेकॾहिं शेर अहिड़ो आहे दिलि सां लॻी वियो आहे, पोइ त माण्हू पाण ई मग़मूम थी वेंदो। तारीफ़ थींदो आहे। जी, सही आहे, सही आहे। पर भला हीअ ॿुधायो, थोरो लाइट ॻाल्हि था कयूं पिया, त रंग कहिड़ो वणंदो अथव? ब्लैक। पर अॼु मूं कोन पतो आहे। अच्छा, न उहो त उनजे करे न। वरी हिकिड़ो ॿियो राज़ आउट थो कयां पियो, उन खां अॻु में तव्हां मूंखां बैक ड्रॉप या कलर्स पुछा हुया, इन जे करे मूं तव्हांखे कम्युनिकेट कया। बिल्कुलु, बिल्कुलु। पोइ मुंहिंजो हिकिड़ो त ईद जो आहे त ब्राइट कलर ऐं तव्हांजो जेको बैकड्रॉप आहे तमामु कॉम्बिनेशन सुठा आहिनि कलर्स जा, त इन करे ही कलर पातमि। पर मुंहिंजी जेकॾहिं पसंदि तव्हां पुछो था, अक्सर वीडियोस में तव्हांजी ब्लैक कलर पातल आहे तव्हां। ऐं जॾहिं शॉपिंग करणु वेंदी आहियां त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे ब्लैक ते पहिरीं वञी ब्लैक ते हथु रखंदी आहियां, त मुंहिंजा ॿार हाणे ब्लैक आहिनि, हिनखे त छॾ। भला ॿारनि जी ज़िक्र थियो आहे त उन्हनि मां बि कंहिंखे शौक़ु आहे इन क़िस्म जो आर्ट आहे हिकिड़ी? बिल्कुलु आहे, हिकिड़े ज़माने में त हा बिल्कुलु आर्ट आहे। ऐं जेकॾहिं शौक़ु हींअर त न आहे शौक़ु, नड़े जी आवाज़ सुठी आहे, रवील जी आवाज़ सुठी आहे, पर मूंखे आहे त हू वे मां रियाज़ कंदी आहियां, प्रैक्टिस कंदी आहियां त ऐं चवंदी आहियां वे मूंसां थोरो आवाज़ु लॻाए मूंसां, त सुर में लॻाईंदो आहे। पर थोरो चवंदो थोरो झुंगार, अञा झुंगार त न शौक़ु न आहे।
हुनखे ड्रम वॼाइण जो शौक़ु आहे। मूं चयो भले तव्हांजी मर्ज़ी। ऐं इहे ॾिसो कुझु इन फील्ड में कमु जेके कंदा आहिनि आर्टिस्ट, मूं इंटरव्यू ॿुधंदा आहियूं, उहे चवंदा आहिनि त न असीं पंहिंजे ॿारनि खे हिन पासे न वठी ईंदासीं। पोइ मूंखे थोरी तज़ाद लॻंदो आहे। ॾिसो तव्हां पाण उन फील्ड में आहियो, तव्हां पाण इज़त कमाई आहे, तव्हांखे अलाह साईं नालो ॾिनो आहे, सभु कुझु मिलियो आहे पाकिस्तान में, पाकिस्तान खां ॿाहिरि, त छो तव्हां पंहिंजे ॿारनि खे छो था चओ त असीं पंहिंजे ॿारनि खे हिन फील्ड में न वठी ईंदासीं? ही मूंखे सम्झ नथी अचे। थी सघे न पंहिंजी का ॻाल्हि ऑब्वियसली हूंदी आहे। तव्हां वटि इहो सवाल हुनजे हवाले जेको जहद आहे न त माण्हू चाहींदो त रवील में आहे, रवील में आहे, इकरा अञा इकरा में न आहे, इकरा उन में छा पढ़णु हा पढ़ण में सुठो ॻाल्हि आहे। ऐं हाणे पाण रंगनि तां गॾु आयासीं न, खाधो मूंखे इहो वरी पुछां त इहो आनू बॉइल त करे वेंदा आहियो? बेदो बॉइल करे वेंदा आहियो न? रधे कहिड़े बाक़ी रधो कहिड़ो सुठो लॻंदो अथव? खाईंदा कहिड़ो सुठो आहे? जी खाइण में दिलचस्पी आहे? बिल्कुलु खाइण में एतिरो हैवी लाइक तरियल शयूं अवॉइड थी कयां। फिश पसंदि आहे, ग्रिल्ड फिश ऐं करेला गोश्त, उहो बि पाण खाईंदा आहियो या ॿियनि खे बि खाराईंदा आहियो? करेला गोश्त जी इहो सिर्फ़ु पाण खाईंदा आहियो या ॿियनि खे बि खाराईंदी आहियां? बिल्कुलु। मुंहिंजी जॾहिं घर में का पार्टी आहे त पाण ठाहे ऐं कोशिशि इहा इहे शयूं खाराईंदी आहियां की जेकी मूंखे पसंदि आहिनि। अच्छा, ऐं पढ़ो बि था मतिलबु किताब बुक्स था या टाइम घटि थो मिले? न आउं पढ़ण वारो माण्हू न आहियां। न खाम खाई कूड़ ॻाल्हाइण जो बि थोरो इहो आहे त न ॻाल्हाइणु खपे। कुझु माण्हू न बि हूंदा आहिनि, पोइ बि शयूं चवंदा हा असीं ईअं कंदा आहियूं, ऐं नथी पढ़ण में पहिरीं ॻाल्हि त टाइम बि नथो मिले त कुझु खणी वियूं। सुठो म्यूज़िक ऐं क्लासिक म्यूज़िक उहो भले किथे जो बि हुजे, मूं वटि इलाही क्लिप्स ईंदा आहिनि, सुठियूं सुठियूं शयूं शेयर थींदियूं आहिनि ॻाइण में। पोइ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त हीअ अलाह साईं केॾो त माण्हुनि खे नवाज़ियो आहे, हीअ सभु ॿुधनि, पोइ आउं फॉरवर्ड कंदी आहियां पंहिंजा जेके फेसबुक पेज ते बि हूंदो आहे दोस्तनि खे। ऐं ॿी ॻाल्हि, तव्हां दुनिया सॼे में घुमिया आहियो, तक़रीबन खोड़ मुल्कनि में असांखे ख़बर आहे तव्हां घुमिया आहियो। कीअं आहिनि तजुर्बा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में? को डिफरेंट फ़र्क़ु महसूसु थिए थो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में? मिसाल तौरु तव्हां सब कॉन्टिनेंट में वञो था, पंहिंजे इलाइक़े में वञो था त उते माण्हू सम्झ तव्हांजी ॿोली वधीक सम्झंदड़ हुजनि था पिया। मिसाल तव्हां अमेरिका में हलिया वियो, बर्तानिया में हलिया वियो त उन में ॿी ॿोली वारा माण्हू बि हुजनि था पिया। त अरब दुनिया में वियो त ॿी कीअं तजुर्बा कीअं रहिया? सुठा था लॻनि इहे तजुर्बा, ऐं वञणु सुठो थो लॻे। अमेरिका में जेकॾहिं परफॉर्मेंस जे हवाले सां आहे त उहो त असां जेके पंहिंजा माण्हू आहिनि उहे ॿुधणु ईंदा आहिनि। कुझु प्रोग्राम्स फेस्टिवल्स अहिड़ा हूंदा आहिनि जिते अंग्रेज़ अची वेंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, पर हू असांजी जेकी सूफ़ियाना जेको स्टाइल आहे हुनखे वधीक पसंदि कंदा आहिनि, धमाल खे पसंदि कंदा आहिनि। त हीअ मुंहिंजे लाइ तमामु सुठी ॻाल्हि मूंखे हीअ फील थींदी आहे त हू जेके असांजो रिदम आहे हुनखे पसंदि कंदा आहिनि। अच्छा, असां जेकॾहिं ॿाहिरि वेंदा आहियूं घुमणु मॉल्स में, त हुते जेकी हिकिड़ी शइ मूंखे इलाही इंस्पायर थी करे सुठी थी लॻे, हू आहे माण्हुनि जो हिक ॿिए खे खिली ॾिसणु। अल्लाह, त हू जेकॾहिं तव्हांजी नज़र पई आहे, भले हू भाई आहे, माई आहे, नंढी एज जी आहे, वॾी एज जी आहे, उहो तव्हांखे ॾिसी स्माइल कंदी, स्माइल पास कंदी। त हीअ केॾो सुठो एटीट्यूड आहे त तव्हां ही असां वटि न आहे इहा शइ। बीइंग ए मुस्लमान, बीइंग ए मुस्लिम, इहा असां में इहा शइ हुअणु खपे त असीं कंहिंखे ॾिसी ऐं स्माइल पास कयूं, ऐं भले कंहिंखे सुञाणूं था या नथा सुञाणूं, पर हुते इहा ॻाल्हि मूंखे तमामु वणे थी। हीअ जेको तव्हां ॿाहिरि वञंदा आहियो त उहे ॻाल्हि था कयो पिया, त ईअं हिकिड़ी ओपरी ॿोली जंहिं ॿोलीअ खे तव्हां घणो न सम्झंदा हुजो, उन्हनि सां गॾु फ्यूजन करण जो को कॾहिं मौक़ो मिले थो, परफॉर्म करण जो मौक़ो मिले थो? मिसाल कोई स्पेनिश लॻी वञे, न को अफ़गानिस्तान जो माण्हू लॻी वञे, इन क़िस्म जा थींदा आहिनि न जेके उन्हनि सां बि करणा हूंदा आहिनि तजुर्बा। अहिड़ो को तजुर्बो थिए थो? तजुर्बो न थियो आहे, पर मूंखे ख़्वाहिश आहे त हीअ अहिड़ो कमु ज़रूरु थिए त असां पंहिंजी मौसीक़ी खे ज़रूरु वठी हलूं, असीं पंहिंजे ई उन स्टाइल में रहूं, पंहिंजे ई उन अंदाज़ में रहूं, ऐं असीं जेकी ॿिया आर्टिस्ट आहिनि उहे ज़रूरु जॉइन कनि। अच्छा, हीअ ईद जेका आहे उहा अंबनि जी सीज़न में बि आहे। आउं सम्झां थो त मूंखे यादि पए थो त अंब वाह तले बि हिकिड़े दफ़े मूंखे मज़ा अले छा पियो झूंगारियो तव्हां अंब वाह तले? माना त तव्हांखे अंब वणे थो लॻे? बिल्कुलु वणे थो, बिल्कुलु। इहो छा हो अंब वाह तले? छा अंबनि जो घर में इंतज़ारु न कयो, अंब जे वण कंहिंजो इंतज़ारु? कोक स्टूडियो में हिकिड़ो सॉन्ग थियो उस्ताद जावेद बशीर साहब सां,
ऐं तमामु सुठो एक्सपीरियंस तमामु सुठो रहियो अंबातले डोला ई लाइक शादी ब्याह जो सॉन्ग आहे जी हा अमीर खुसरो जे जी 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 ढोलक खे, हा। बिल्कुलु त ऐं तव्हांखे थोरो हा कोशिशि कयो त अंब अची वञे हा ईदी जी जाइ ते अंब अची वञनि हलिया। अञा उहो मसइलो रहियल आहे ईदी वारो मसइलो उकलाइणो अञा उहा वसूली थियणी आहे वाह हेरी सखी मोरे सैया घर आए मोरे सैया घर आए भाग लगे मोरे आंगन को अपने पिया की मैं देख सुरतिया हार गई मैं तन मन को हार गई मैं तो तन मन को अम्बवा तले डोला रख दे निहरवा आई सावन की बहार रे शादी 5 में ई थियल आहे जी त उन्हनि खे बि टाइम ॾिजे थो की बिल्कुलु हैदराबाद ईंदी आहियां त पोइ कराची चकर लॻे थो त हैदराबाद ज़रूरु मिलणु ईंदी आहियां हा फैमिली में ईंदी आहियां मुंहिंजा सहुरा हिते ई आहिनि फुफी बि आहे ऐं मुंहिंजी ससु बि आहे त उन्हनि खे मुलाक़ात जेकी आहे हिते अची ऐं बिल्कुलु कंदी आहियां ऐं बाक़ी मुंहिंजी फैमिली मुंहिंजा भाउ भेण भाउ गॾु ई आहियूं असीं अमी मूंसां गॾु आहे त असीं पूरी भाभियूं हिकिड़ी जॉइंट फैमिली में जी ऐं हीरो ॿुधायो त सेहरा जाम ॻाया आहिनि तव्हां हा वाकई बिल्कुलु इहो सेहरा मतिलबु हूअं त खोड़ ख़बर पर जेके नॉन सिंगर्स आहिनि उन्हनि में हुमेरा ऐं समीना जी 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 पोइ इहे शादियूं वादियूं थियनि त थाल ते सेरो बि वॼाइणो पवंदो न पंहिंजे माइटनि में त बिल्कुलु ईअं थींदो आहे ऐं ढोलकी ते ऐं का मज़ो ईंदो आहे मज़ो ईंदो आहे मज़ो ईंदो आहे हिन अंगण ते मोर लॻी वई बहारी ओ हिन अंगण ते मोर लॻी वई बहारी गुलनि लाई गुलज़ारी लॻी वई बहारी गुलनि लाई गुलज़ारी हिन अंगण ते मोर लॻी वई बहारी ओ हिन अंगण ते मोर लॻी वई बहारी तव्हां जेको सवेल फ़ख्रमंदीअ जो हिकिड़ो तसवुरु ॾिनो त ज़ाहिर ते महफ़िल में अचो था माण्हुनि में अचो था महिराज तव्हांखे प्राउड फील थींदो हूंदो त आउं एतिरो कुझु करे आई आहियां जो मूंखे हुनजो रेस्पॉन्स ॾियनि पिया माण्हू पर इहो त थियो हिकिड़ो पर्सनल महफ़िलुनि में पर हिकिड़ी मुल्की सतह ते या पंहिंजे वतन जी हैसियत में तव्हां सम्झो था त तव्हांजो क़दुरु थियो आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ऐं तव्हांखे को अवॉर्ड रिवॉर्ड मुल्क में मुल्क खां ॿाहिरि तव्हांखे मिलियो हुजे हुनजो तस्करो जी कयो बिल्कुलु बिल्कुलु मिलियो आहे तमग़ा इम्तियाज़ जी पहिरीं मूंखे 6 साल पहिरीं तमग़ा इम्तियाज़ मिलियो जी पोइ लास्ट ईयर मूंखे प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिलियो ऐं कुझु साल अॻु में असीं विया हुआसीं इंडिया चंडीगढ़ जी हुते ऑल इंडियंस स्पीकर कॉन्फ्रेंस हुई ऑल इंडियंस स्पीकर कॉन्फ्रेंस में पूरे इंडिया जा जेके स्पीकर्स हुआ हू चंडीगढ़ में गॾु थिया हुआ हुते परफॉर्म करण जो मौक़ो मिलियो ऐं हुते गोल्डन टेम्पल अवॉर्ड जेको बाबा गुरु नानक सरकार जे नाले सां मनसूब आहे हू मूंखे उन्हनि पंजाब गवर्नमेंट ॾिनो इंडियन पंजाब गवर्नमेंट त मुंहिंजे लाइ सिंध जे औलियान दरगाहनि ते जिते तव्हां ॻायो आहे इहे अवॉर्ड तव्हांखे मिलिया आहिनि शाहबाज़ कलंदर अवॉर्ड मिलियो जी, हा। आहे शाह लतीफ़ अवॉर्ड मिलियो आहे सच्चा सरकार जो नाले जो अवॉर्ड जेको मिलियो अल्हम्दुलिल्लाह सभु लाहौर में हिकिड़ो जेको वॾो अवॉर्ड थींदड़ आहे न उहो आहे निगार अवॉर्ड जेको नूर जहान हिकिड़ी अहिड़ी गुलकार हुई जंहिंखे 5 भेरा मिलियो हा ॿी हुमेरा चना आहे जंहिंखे 5 भेरा माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह जी कहिड़नि गाननि ते पोइ त तव्हांखे थोरी बश कंदासीं उहे गाना तव्हां ॿुधी चुका आहियो जंहिंजो ज़िक्र जी बिल्कुलु
मिलियो आहे ऐं नसीर पंहिंजो हुमेरा सां कचहरीअ में वक़्त जो को पतो नथो पवे पियो ऐं दिलि चवे थी त वधीक कचहरी बिल्कुलु मूंखे बि तमामु सुठो पियो लॻे तमामु अरसे खां पोइ तव्हां सां मुलाक़ात पे थिए मुलाक़ात थींदी आहे पर असीं ईअं जी बिल्कुलु जेको गॾु वेठा आहियूं तव्हां सां कचहरी करे सची पची त असांजे ॿुधंदड़नि खे बि मज़ो आयो हूंदो त तव्हां हुमेरा बाबति जेकॾहिं कंहिंजो तासुर इहो हूंदो मता हुजे कंहिं माण्हुनि जो ठहंदो आहे न त शायदि को ख़ामोश ऐं रिज़र्व क़िस्म जी ख़ातून आहे हीअ असां जहिड़ी हिकिड़ी ख़ुशमिज़ाज क़िस्म जी ख़ातून आहे ऐं गुलूकार आहे पर्सनल लाइफ बाबति बि असां ॻाल्हि कई अॼु छाकाणि त ईद जो ॾींहुं आहे नसीर असां सभिनी खे बि किथे न किथे ईद ते वञिणो आहे या अचिणो आहे माण्हुनि सां मिलणो आहे इन जे करे मोकिलाईंदासीं उमेर चना तव्हांजी महिरबानी नसीर तव्हां जॉइन करण महिरबानी मक़सूद साहिब जी महिरबानी रवील ऐं इकरा जी महिरबानी जिन असांखे टाइम ॾिनो लकी नाज़ साहिब जी महिरबानी हिन क़िस्म जी धीअ ॼणे असांखे पाकिस्तान जो हिन ख़िदमत ईद जे ख़ुशियुनि में हुमेरा चना सां कचहरी कईसीं तव्हांखे हिकिड़ो भेरो वरी ईद जो मुबारक ॾींदो